अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मुंहिंजो नालो अता मोहम्मद ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल। उमेद कयां थो त तव्हां सभु दोस्त आवाब ख़ैरियत ऐं आफ़ियत सां हूंदा हुए। चाला दोस्तों, अॼु मां वञी रहियो आहियां, तव्हांखे ख़बर त हूंदी पेपर शुरू थी विया आहिनि असांजा अल्हम्दुलिल्लाह। कल्ह पहिरियों पेपर बि माशाअल्लाह ख़ैर सां गुज़री वियो। अॼु ॿियों पेपर बि माशाअल्लाह गुज़री वियो। कल्ह मां वीडियो न ठाहे सघियुसि छाकाणि त यार मूंखे टाइम कोन मिलियो, मां थकी पियो हुयो सॼो ॾींहुं। उते वरी ॿिए दोस्त जो पेपर हुयो, उते हुयुमि सॼो ॾींहुं। मां ऐं मुंहिंजो दोस्त असां उते ई हुयासीं। इन जे करे कल्ह यार मां वीडियो न ठाहे सघियुसि, उन जे करे मां माज़रत कयां थो। अॼु हाणे मां वञा थो फुटियुनि ते थो, पर मूंखे चाचे चयो आहे त पंहिंजे घर जी बिजली ख़राबु आहे, बिजली बि ठाहिणी आहे। छा कजे, मां चयुमि यार कल्ह वीडियो कोन भरियमि, इन जे करे अॼु मां चयो पहिरियों वीडियो भरे वठां, वीडियो रिकॉर्ड करे वठां, बाद में मां चयो मां हुन बिजली ठाहींदुमि। अचो त ॾिसूं माहौल खे, हाल हवाल बि कयूं। शाम जो टाइम आहे, असां हाणे बि मां अगारे मोटी आयो आहियां। तक़रीबन अधु कलाकु खनि थियो हूंदो त मां हाणे मोटी आयो आहियां। मां चयुमि दोस्तनि सां बि हाल हवाल कयूं, वांदा न वियूं, वरी को कमुकार बि कयूं, बिजली वग़ैरह खे ठाहियूं, इहो बि हिकिड़ो कमु आहे। हीउ ॾिसो दोस्तो, असां जूं वलूं मुंहिंजे शक में छा जूं पाबियूं आहिनि, थी सघे थो हिते हिंदाणा बि हूंदा, गिदरनि जी बि वल हूंदी। इंशाअल्लाह पोइ हाल हवाल कचारियूं कंदासीं। माशाअल्लाह हाणे तव्हां असांजी फुटी ॾिसी रहिया हूंदा वे, हाणे अॻे खां तमामु घणी बहितर बि आहे ऐं वॾी बि थी वई आहे माशाअल्लाह। अञा ताईं असां वटि पाणी न आहे पहुतो, पाणी जी बि हिल साल वॾी खोट आहे। असांजा जेके कम अथनि उहे सड़नि पिया पाणी जे लाइ, पर पाणी नथो मिले, इन जे करे ग़रीब माण्हू आहियूं, छा कयूं, ट्यूबवेल ते राधीसीं। हिते फुटी माशाअल्लाह ज़बरदस्त आहे ऐं शुक्र आहे रब जा लाख एहसान आहिनि जो उन 2-3 एकड़ ॾिनी पंहिंजी रोज़ी रोटी जे लाइ। शुक्र आहे इहा उन रब जा लाख एहसान आहे। जे करे मां चयुमि अॼु दोस्तनि सां हाल हवाल कयूं। पेपर माशाअल्लाह असांजा ज़बरदस्त हलनि था। दुआ कजो दोस्तो, इहे जेके पेपर जीअं थिया नी, अॻियां बि असांजा पेपर ईअं ई थियनि, सॼा पेपर ख़ैर आफ़ियत सां गुज़री वञनि ऐं असांजो सुठो हिकिड़ो रिज़ल्ट अचे ऐं असां पंहिंजी पढ़ाई खे अॻियां बि जारी रखी सघूं। छाकाणि त पढ़ाई जो फस्ट स्टेप आहे महिनत। इंसानु जेतिरी बि महिनत कंदो, पंहिंजो पाण खे अॻिते वधाइण जी कोशिशि कंदो, त उहो अॻिते वेंदो। अगरि कोशिशि न कंदो त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे अॻिते न वञी सघंदो। छाकाणि त हिकु चवणी बि आहे न त महिनत कामयाबी जी कुंजी आहे। महिनत में मुश्किलातूं बि ईंदियूं नी, ॾुखियो सफ़र आहे। सफ़र में ज़ाहिरी ॻाल्हि हर मुश्किल ईंदी आहे, ज़िंदगी बि हिकु सफ़र आहे, इन में मुश्किलनि खां बाद में आसानी हूंदी आहे। इंसानु जेतिरो मुश्किलनि सां मुंहुं ॾींदो त ओतिरी वरी उन लाइ वधीक आसानी थींदी, वधीक उहो अॻियां कामयाबु थींदो। छाकाणि त मुश्किल खां सवाइ का बि ख़ुशी हासिलु नथी करे सघिजे। अॼु जे हिन दौर में हर कमु मुश्किल थी वियो आहे। मुश्किल महिनत, पढ़ाई में त महिनत, इंसानु जेतिरी महिनत कंदो त अॻियां वेंदो। बाक़ी बि हर कमु मुश्किल आहे महिनत खां सवाइ। इंसानु अगरि ही भीड़ ॾिसो पिया न, ही भीड़ जेकॾहिं इंसानु इन्हनि खे बि खणंदो न, महिनत ऐं नंबर ॿियों कोशिशि न कंदो, त इहो भीड़ जो कोशिशि न कयां, मां हिते मथे बीठो आहियां, हीउ भीड़ मुंहिंजे हथ में ईंदो, जॾहिं मां हेठि थींदुसि हिनखे खणण जी कोशिशि कंदुसि, पंहिंजे महिनत कंदुसि इन जे लाइ मथे खणण जे लाइ, पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां हिनखे मथे खणी सघंदुसि। अगरि महिनत न कंदुसि त हिनखे मां मथे न खणी सघंदुसि।
ऐं महिनत सब खां पहिरियों महिनत आहे दोस्त। दुआ कजो त असां बि अॻियां पंहिंजे सफ़र खे जारी रखे सघूं, महिनत कयूं। महिनत करे ई ग़रीब माण्हू अॻिते वञे। दुआ कजो यार असां ग़रीब आहियूं, अलाह ताला असांखे महिनत जी तौफ़ीक़ ॾिए ऐं तव्हां दोस्तनि जूं दुआऊं हूंदियूं त इनशा अल्लाह हिकु ॾींहुं ज़रूरु कामयाबु थींदासीं। उनजे करे कल्ह यार मां वीडियो अपलोड न करे सघियुसि, मूं वटि टाइम न बचियो। मां कोशिशि बि कयमि, वरी को महिमान अची वियो घर ॾे, दोस्त हुयो अची वियो हिकिड़ो पंहिंजो ई माइट हुयो, दोस्त हुयो, संगती साथी हुयो। हाणे महिमान त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, महिमान रहमत हूंदा। वरी उन सां ॻाल्हि ॿोल कंदे शाम थी वई, मग़रिब जो टाइम थी वियो। बाद में अहिड़ो लाइटिंग सिस्टम ई न आहे जो माण्हू राति जो वीडियो अपलोड करे सघे। इनजे करे मां यार राति जो वीडियो न ठाहे सघियुमि, इन लाइ माज़रत कयां थो। ऐं तव्हांखे गुज़ारिश कयां थो त यार महिरबानी करे हे असांजो वीडियो खे ॾिसंदा कयो। जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त पोइ हिन असांजे चैनल खे लाइक कंदा कयो, सब्सक्राइब ज़रूरु कयो। जेकॾहिं हिकु ॿिए जी इंसान मदद करे, मदद कंदो इंसान हमदर्दी आहे। हिकु ॿिए जी मदद कंदासीं, हिकु ॿिए खे सपोर्ट कंदासीं त असां अॻियां वेंदासीं। जेकॾहिं कंहिंखे सपोर्ट असां न कंदासीं त उन में उन जो कुझु न वेंदो। बहरहाल असांखे छा मिलंदो, असांखे बि कुझु न मिलंदो। इनजे करे इंसान खां थी सघे जेतिरो माण्हू ॿिए खे सपोर्ट करे। पाण मुस्लमान भाइर आहियूं, हिकु ॿिए खे सपोर्ट करणु घुरिजे। तर सिंधी आहियूं, पाण पंहिंजी सिंध ते नाज़ आहे, अल्हम्दुलिल्लाह असीं पाण बि सिंधी आहियूं, असांखे बि पंहिंजी सिंध ते नाज़ आहे। ऐं मां फ़ख़ुरु कयां थो त मां हिकु सिंधी आहियां। इनजे करे सिंध आहे, सिंध मुंहिंजी जान आहे। सिंध सां मां प्यारु कंदो आहियां, मां पाण सिंधी आहियां अल्हम्दुलिल्लाह। असांजा वॾड़ा बि सिंधी हुया, सिंध सां मोहबत कंदड़ हुया। हाणे बि असांजा जेके वॾड़ा आहिनि उहे बि सिंधी आहिनि, सिंध सां ई मोहबत कंदा आहिनि। जंहिं सां बि वियो न सिंध खे उहो चवंदो सिंध सिंध आहे, सिंध जेका आहे न उहा सिंध सिंध आहे, सिंध जिंद आहे। उमेद कयां थो त दोस्तो तव्हांखे मुंहिंजी अॼु जी वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई आहे त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो। ऐं जेकॾहिं असांजी वीडियो सही नथी अचे, तव्हां दोस्त आहियो, तव्हां पंहिंजी कमेंट राय में असांखे ॿुधायो यार तव्हांजी वीडियो सही न आहे या तव्हांजी वीडियो भली न आहे। असां वरी उनखे पंहिंजे मिस्टेकनि खे, जेका बि ग़लती थिए थी उनखे सुधारण जी कोशिशि कयूं। यार तव्हां असांजे चैनल खे ॾिसंदा हुए, लाइक कंदा हुए, कमेंट कंदा हुए, शेयर कंदा हुए त ॿुधाईंदा हुआ। जॾहिं न तव्हां लाइक कयो था, न कमेंट ॾियो था, न शेयर कयो था, असांखे कीअं ख़बर पवंदी त असांजो कमु हले पियो, सही आहे या न आहे। तव्हां ई दोस्त आहियो ॾिसण वारा, तव्हां ई ॿुधाईंदा हुआ त यार तव्हांजी हिते हे मिस्टेक आहे, इहो न आहे, इहो सही न आहे, इहा ग़लति आहे, इन मिस्टेक खे सुधारियो। उहा हिकु हमदर्दी आहे, दोस्ती आहे, दोस्ती जी ॻाल्हि आहे त यार हिनखे सुधारियो। हाणे तव्हां मुंहिंजी हिन वीडियो ते लाइक बि ॾिजो, कमेंट बि कजो ऐं शेयर बि कजो मुंहिंजी वीडियो खे। ऐं वधि खां वधि मुंहिंजे चैनल सिंधी अता मोहम्मद खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। उन्हनि खे बि चओ त यार हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। पहिरियों मुंहिंजे चैनल ते विज़िट कयो। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजो वीडियोज़ पसंदि अचनि थियूं, बाद में तव्हां सब्सक्राइब कयो। ऐं उमेदु कयां थो त मूंखे मुंहिंजी अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं दोस्तो तव्हांखे पसंदि आई आहे त पोइ मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं महिरबानी करे सभ खां वधि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां वञा पियो, मूंखे बिजली बि ठाहिणी आहे, कमु बि आहे ऐं नमाज़ जो टाइम बि वञी रहियो आहे। असर नमाज़ जो नमाज़ बि पढ़ी वठां, बाद में वरी सुभाणे मुलाक़ात थींदी इंशाल्लाह। दोस्तो मुंहिंजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो वधि खां वधि। हाणे मां वञी रहियो आहियां कम सां, नमाज़ पढ़ंदुमि, पोइ बिजली ठाहिणी आहे, बिजली ठाहींदुमि, पोइ शाम थी वेंदी। शाम तो अल्हम्दुलिल्लाह थी वई आहे, सो शाम थी वेंदी
इन जे करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो दोस्तों, वॾी महिरबानी।